अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में जंग मुंहुं रोकराई हुई। हिन वक़्त ताईं 6 जंगियूं रोकरायूं आहिनि। बरतानवी वज़ीर सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान तरफ़ां सुठा इशारा न मिली रहिया आहिनि। हुन चयो त वाज़े करे चुका आहिनि त ईरान वटि एटमी हथियार न हुजणु घुरिजनि। संदसि चवणो त हू बरतानवी वज़ीर आज़म सां ग़ज़ा जी सूरत-हाल ते ॻाल्हियूं थियूं। ग़ज़ा में खाद खुराक लाइ $60 मिलियन इमदाद ॾींदा। हुन चयो त ग़ज़ा जे माण्हुनि जी इंसानी बुनियादनि ते मदद कनि पिया। आगे कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में जंग मुंहुं रोकराई हुई। हिन वक़्त ताईं 6 जंगियूं रोकरायूं आहिनि। बरतानवी वज़ीर आज़म सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान तरफ़ां सुठा इशारा न पिया मिलनि। हुन चयो त वाज़े करे चुका आहिनि त ईरान वटि एटमी हथियार न हुजणु घुरिजनि। मूंखे ॿुधायूं पिया ट्रंप जो चवणु आहे त बरतानवी वज़ीर आज़म सां ग़ज़ा जी सूरत-हाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। ग़ज़ा में खाद खुराक लाइ $60 मिलियन इमदाद ॾींदा। हुन इहो बि चयो आहे त ग़ज़ा जे माण्हुनि जी इंसानी बुनियादनि ते मदद कनि पिया। ॿीहर मांखे अपडेट कंदा हलूं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में जंग मुंहुं रोकराई हुई। हिन वक़्त ताईं 6 जंगियूं रोकरायूं आहिनि। बरतानवी वज़ीर आज़म सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान तरफ़ां सुठा इशारा न पिया अचनि। हुन चयो त वाज़े करे चुका आहिनि त ईरान वटि एटमी हथियार न हुजणु घुरिजनि। संदसि इहो बि चवणो त बरतानवी वज़ीर आज़म सां ग़ज़ा जी सूरत-हाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। ग़ज़ा में खाद खुराक लाइ $60 मिलियन इमदाद ॾींदा। मूंखे ॿुधाइनि पिया त डोनाल्ड ट्रंप चयो त ग़ज़ा जे माण्हुनि जी इंसानी बुनियादनि ते मदद कनि पिया।